चूहड़ जमाली लॻ जोगू जलवाणी पुलिस थाणे खे इंसाफ़ लाइ ताला लॻल। 4 ॾींहं सोशल मीडिया प्रेस क्लब शाह बंदरू ग्रुप जे अॻवान साफ़ी मोहम्मद जुमन हालू मथां हमलो कंदड़ जवाबदार ख़िलाफ़ जोगू जलवाणी थाणे ते एनसी कटाइण लाइ इंसाफ़ जी उम्मीद रखी वियो त हमलो अणलभ हिकु भेरो ॿीहर वापसि वॾे मुंशी अकबर समोसा फोन ते राब्तो करे SHO ज़फ़र ज़ौर खे थाणे ते मिली ॿुधायो त मुंहिंजे मथां हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि कानून जे हवाले कयो वञे। मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। 4 ॾींहं गुज़रण बावजूदि जोगू जलवाणी पुलिस जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। IG सिंध DIG हैदराबाद SSP सिजावल नोटिस वठी जांच करे हमलो कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे मूंखे तहफ़ुज़ फ़राहम करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। सोशल मीडिया प्रेस क्लब ग्रुप शाह बंदर। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची